दिहाड़ो अहले पाकिस्तान जिला इंतहाई अजमतन वारो कलो को दिहाड़ो 6 सितंबर पाकिस्तान जे दिफा जो दिहाड़ो 1965 के अंदर हिंदुस्तान पाकिस्तान के मथा हमलो करे लाहौर के टिन तरफन का हजारों के तादाद में फौज आने घेरो कयो सियालकोट के मथा 600 टेम्पू चाढ़े करे उन्हनि इहो ही पंहिंजो इरादो इहो ही अज़्म समीम करे आया हुआ त हाणे पाकिस्तान के मिटाए करे दम वठंदासे पर अल्हम्दुलिल्लाह उन वक्त मुजाहिदीन इस्लाम उन वक्त उन्हनि वो नारो लगाए उन्हनि के वापिस कयो पंहिंजे जानिन सां उन्हनि बम ॿधी करे टैंकुनि जे हेठां ॾेई करे उनजी 600 टैंकुनि खे उॾाए छॾियो तारीख़ आलम जे अंदरि इहो 65 जो वाक़ियो अज़मत जे लाइ आहे छो जो असांजे मुर्शिद वतनी अज़ीज़ का भी मोहब्बत सेखारी आहे मथा को ॿुधण वारो लिखण वारो लिखे त हे सिर्फ़ कादियानिन जे ख़िलाफ़ आहिनि कादियानिन जे ख़िलाफ़ त सॼो बच्चो भी आहे पर जेकॾहिं वतनी अज़ीज़ जी ॻाल्हि हूंदी त उन जे लाइ भी असां जान कुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं वतन हो भी प्यारो आहे पर इन जे लाइ भी प्यारो आहे त असांजे महबूब कंबर वारे खे प्यारो आहे हर दुआ में कंबर वारे वतन खे यादि कयो ऐं वतन खे दुआ ॾींदा रहा ऐं हींअर भी दुआ जो सिलसिलो इन आस्ताने तां ख़त्म न थियो आहे इन जे लाइ मां ॻाल्हि कयां त 1965 की तारीख़ जे अंदर पायलट एमए में अलॻि 3 सेकंडन जे अंदर 6 इंडिया जा जहाज केराए करे पूरी तारीख़ रकम करे छड़ी अॼु ताईं 20 तारीख़ उन जो रिकॉर्ड के न तोड़ो बुजुर्ग फरमाइन था त 65 जी जंग पाकिस्तान आर्मी जी ताकत सां कोन फतह थी ही अगर जे फतह थी ही त मदीने वारे साईं जी निगाह सां फतह थी किन बुजुर्गन दिठो मदीनतुल मुनव्वरा जे रोज़े रसूल जे साए जे अंदर रात जे पहर में सुम्हिया पिया आहिनि ख्वाब में ॾिसनि था रसूलुल्लाह पंहिंजे जिस्म सां हथियार ॿधी 4 यार महबूब जा गॾु आहिनि और सगन या रसूलुल्लाह अधरात जे पहर में काने जी तैयारी आहे महबूब फरमाइनि था कि ख़बर न पाकिस्तान जे मथां हिंदुस्तान हमलो कयो आहे पाकिस्तान जे मथां हिंदुस्तान हमलो कयो आहे असां पाकिस्तान जे बचाव जे लाइ वञी निकिरी रहिया आहियूं अड़े जेके के घर के अंदर लुटण वारो हिकिड़ो हूंदो आहे त घर हफ़्तनि में तबाह थी वेंदो आहे जंहिं मुल्क के लुटण वारा लख हुजनि 74-77 साल खां मुल्क के लुटींदा रहनि पर उहो मुल्क जूझ जो दूर हुजे नारे तकबीर नारे रिसालत आवाज अचे नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी सरकार की आमद स्टेट जे जो कोई भी ना चे अदब सां आराम सां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी मुर्शिद हुसैन आका हुसैन ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत हक मथे खणी ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद सरकार की आमद मरहबा दिलदार की आमद मरहबा सोहने की आमद मरहबा मुर्शिद की आमद मरहबा मुर्शिद की आमद मरहबा मुर्शिद की आमद मरहबा मुर्शिद की आमद मरहबा 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 अब वो पंचायत में जल्दी में सुभान अल्लाह अब अब फकीर में समुद्र जाहिर मत सोचो
Saya masalah itu. Apa tu? Subhanallah. नारे तकबीर, नारे तकबीर। ये ठहे तो तव्हांजो जवाब जेतिरा आशिक़ वेठा हो। नारे तकबीर, आवाज़ मूं ताईं न पहुतो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारा हैदरी, मुर्शिद हुसैन सरकार की आमद। आवाज न पहुंचे। सरकार की आमद, दिलदार की आमद, मक्की की आमद, मदनी की आमद। जनाब कलाम अर्ज़ जनाब कारी मोहम्मद तारिक हुसैनी कुरान जादो अल्लाह जी मिश्री कुरान जी तिलावत कर दो। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما كان لنبي أن يغل ومن يغل يأتي بما غل يوم القيامة ثم توفى كل نفس ما كسبت وهم لا يظلمون. أفمن اتبع رضوان الله كمن باء بسخط من الله ومأواه جهنم وبئس المصير. هم درجات عند الله والله بصير بما يعملون. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة
وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله العظيم क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदो जंहिंजो अक़ीदो उहो ॻाल्हाए क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदो रब जो कसम सलामत है सारो जहान हूंदो हे जनाब क़ारी मोहम्मद तारिक हुसैनी जी अल्लाह जे मिश्रे कलाम जी तिलावत कई नात अर्ज़ कंदुसि मशहूर मारूफ नात खान जनाब मोहतरम मोहम्मद इस्माइल हुसैनी तो आवाज़ नात पढ़ंदो ऐं सदस जे साथी मोहतरम अरशद नज़ीर सुन अदबी में क्यों जाए दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह गजी कर मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह पाल जिया मदा सुभान अल्लाह हो लज पाल जी आमद अम्मा आमना साण जे अजलाल जी आमद सुभान अल्लाह जंहिंजो इहो अक़ीदो आहे त खणी करे चए सुभान अल्लाह अम्मा आमना साण जे अजलाल जी आमद ये जान के जिक्र की महफिल सजाए बैठे हैं दिलों को अपने मदीना बनाए हथ खणी करे चयो सुभान अल्लाह जंहिंजी अॼु दिल मदीनो थी वई आहे हथ खणी करे चयो सुभान अल्लाह दिलों को अपने मदीना बनाए बैठे हैं ये आके कोई कह गया है मेरे कानों में नजर से देखो लो सरदार हाथ खड़ी करे जाओ ना सुभान अल्लाह नजर से देखो लो सरदार आए बैठे हैं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह रहमत वारे मालिक प्यारे रहमत वारे मालिक प्यारे वाहिद को नवसार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तो खड़ी करो चला इलाहा इल्लल्लाह ला रहमत वाले मालिक प्यारे
के नवसार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अमर जे में कर पाली सो भी अकेले सिर किया जाली चो सुभान अल्लाह बेटा अमर जे में कर पाली बेटा अमर जे में कर पाली बेटा अमर जे में कर पाली सो भी अकेले सुर किए जाले सो भी अकेले सुर किए जाले जी जल जो जुट वसन हलो उपसार लदई सरकार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रहमत प्यारे मालिक प्यारे वाहिद के नवसार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हाथ खड़ी करे झूमी झूमी करे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रब तक रोड़न में बिसवा रही आई वक्त पे रोजी रोज दिया रही सुभान अल्लाह रब तक रोड़न में बिसवा रही रब तक रोड़न में बिसवा रही आई वक्त पे रोजी रोज दिया रही वक्त पे रोजी रोज दिया रही कमाल के खेद सारो ज्ञान गंगा कुछ धार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जी हम सना बुद्धि करे जो ये दिल ठरिया चाहे सुभान अल्लाह लख हमद खुदा जादाया मीलाद शरीफ मनाया लख हमद खुदा जादाया मीलाद शरीफ मनाया हुजूर जो पति आया अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह करे चो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हम तो खुदा जादाया उनकी मीलाद मनाया हुजूर जो नबी आया अल्हम्दुलिल्लाह 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 आमद जी जेडी खुशी पे हद खड़ी करे चो अल्हम्दुलिल्लाह परवारे सांजा गुलाम अल्लाह रकान में गति थियाल हद खड़ी करे चो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हम खुदा जादाया मुल्की मीलाद मनाया फकीर हुसैनी आया एहसान करो अरबिया राज असात रबिया एहसान करो अरबिया राज असात रबिया एहसान करो अरबिया आए असाद भोत नबिया अल्हम्दुलिल्लाह
इस्लाम असादे हक जो पैगाम असादे हरी दीन इस्लाम असादे हक जो पैगाम असादे हरी दीन इस्लाम असादे आयो अहमद जाम असादे अल्लाह चो सुभान अल्लाह। अज जो निस्बत जो मौजू है चो सुभान अल्लाह। साईं करीम जो फरमान है ताजदार खत्म नबूवत। चो न सुभान अल्लाह। हथ खणी करे चो सुभान अल्लाह। गजी करे हथ खणी करे चवंदा ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद हथ खणी करे चो ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। साईं जे नारे खे बुलंद करे हथ खणी करे चो ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद खणी करे चो ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। या नबी तुझी रिसालत या नबी तुझी रिसालत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। तो मथा अल्लाह ताला जो वॾो आहे फज़ल तू इमाम अंबिया तू ही खत्म रसूल। मथा अल्लाह ताला जो वॾो आहे फज़ल साईं तू इमाम अंबिया तू ही
में रसूल नबी तुझी हुकूमत कंबर वारे साईं जो फरमान हर दौर में मदीने जो साईं जी हुकूमत हले थी चओ सुभान अल्लाह हथ खड़ी करे चओ सुभान अल्लाह या नबी तुझी हुकूमत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद भी तुझी रिसालत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद जोश जज्बे साहत खड़ी कर चाहे ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद नबी अचणो न कोई भी अव्हा का बादा ला नबी आबादी हरो फरमानो जुबिया दया ला नबी आबादी हरो फरमानो जुबिया दया साईं बियो नबी अचणो न कोई भी अव्हा का बादिया ला नबी आबादी हरो फरमानो जुबिया दया ला नबी आबादी हरो फरमानो जुबिया दया हुजी इमामत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद हाथ खड़ी कर चाहे ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद मकाम महमूद ते मकाम महमूद ते जदख बेगारी दुई खुदा सभई पैगंबर आवाज शान तेरी सोकला ओ मकाम महमूद ते जदे है बिहारी दुई खुदा सभई पैगंबर आवाज शान तेरी सोकला सभई पैगंबर आवाज शान तेरी सोकला मदनी तो जी अजमत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद फकीर अरशद सदाई सजन तुझी सामा तो तुझे पाक बचड़े कंबर वारे जो गुलाम ओ दुनिया अरशद सदाई सजन तुझी सामा तो तुझे प्यारे बचड़े कंबर वारे जो गुलाम तो तुझे प्यारे बचड़े कंबर वारे जो गुलाम साईं बस कभी तुझी इताअत जिंदाबाद जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद चो सुभान अल्लाह खुली करे चो सुभान अल्लाह हथ खड़ी करे चो सुभान अल्लाह महबूब जे पाक बचड़े जी शेर हुसैन जी आमद ते जेडो लाड़काणे वारा समूरी सिंध वारा खुश थिया ओडो ॾाढा हथ खड़ी करे चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह कंबर वारा सोहणा तो जी अज़मत खे सलाम है फैजाना कंबर वारे साईं जो हाणे हथ खड़ी करे चो कंबर वारा साईं तो जी अज़मत खे सलाम पंहिंजा परावा
हुसैन ही लाड़कानो इनकलाबी शहरा हथ खड़ी कर चौ कंबर वारा सोहना तुझी अजमत के सलाम कंबर वारा साई तुझी अजमत के सलाम कंबर वारा सैयद तुझी अजमत के सलाम किराने दिलन में रहबर किराने दिलन में मुर्शिद तुझो एहतराम कंबर वारा साई तुझी अजमत के सलाम कंबर वारा साई तुझी अजमत के सलाम खुदा पाक तो के दिनी बादशाही खुदा सच्चा दात खड़ी करे चो सुभान अल्लाह मुर्शिद हुसैन खुदा पाक तो के दिनी बादशाही उम्मीद है करो दफो हाथ खड़ी करे चो सैयद खुदा पाक तो के दिनी बादशाही हो खुदा पाक तो के दिनी बादशाही हले थी दिल ने ते अज भी तुझी शहनशाही हले थी दिल ते तुझी शहनशाही हले पई दिल ते तुझी शहनशाही सबई था जवन ही सुहणो सबई था जवन ही सुहणो असा जो इमाम कंबर वारा साईं तुझी अजमत के सलाम कंबर वारा साईं तुझी अजमत के सलाम वतन तो जीता मन तू सभिनी खान रालो असांजे साईं जहिड़ो न को थियो आ न की थींदो न को आयो आ न की ईंदो सचो आ तो हुसैनी हथ खड़ी करे चो सुभान अल्लाह सोना वतन तो जीता मन तू सब खान रालो वतन तो जीता मन तू सब खान रालो जी दिल मेरा है बर रुगो तुझो नालो ओ मुझी दिल में मुर्शिद रुगो तुझो नालो मुझी दिल में मुर्शिद रुगो तुझो नालो कहीं बेतरफ दिसण भी कहीं बेतरफ दिसण भी हो कहीं बेतरफ दिसण भी हो असा ले हराम कंबर वारा साईं तुझी अजमत के सलाम कंबर वारा मुर्शिद तुझी अजमत के सलाम फकीर मोहम्मद इस्माइल ऐं अरशद नज़ीर सुनो सिंध जो मशहूर मारूफ नात खान मुर्शिदन करीमन जो प्यारो निस्बत वारो फकीर मौलाना नात खान मोहम्मद सलमान हुसैनी वो तहां जाॾो नात पढ़ंदो नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया हुसैनी फ़कीरन जूं अखियूं महबूब मुर्शिद हुसैन जे शहज़ादे जे चेहरे मुबारक ते हुजनि ऐं ज़ुबान ते संदन जे नाने मुस्तफ़ा जी सलातो सलाम बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं बाबा साईं शेर हुसैनियत जन जो हुकुम थियो आहे ख़त्म नबूवत जो तरानो तमाम मक़बूल यूट्यूब ते सोशल मीडिया ते मुझे एल्बम जो तुंहिंजे इश्क में जीअणो वा तुंहिंजे इश्क में मरणो वा तुंहिंजे इश्क में जीअणो वा तुझे इश्क में मरणो वा बस खत्म नबूवत ते सिर घोरगी करणो वा तुझे इश्क में जीअणो वा तुझे इश्क में मरणो वा बस खत्म नबूवत ते और सिर घोरगी करणो वा लब्बैक 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 या भाई बैत मत करे झूमे झूमे लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह तुझे इश्क में जीअणो तुझे इश्क में मरणो वा तुझे इश्क में जीअणो वा तुझे इश्क में मरणो वा बस खत्म नबूवत ते और सिर घोरगी करणो वा लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह हर शइ खां प्यारो सरदार मदीने वारो 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 उठो गैरतमंद मोमें हाणे अॻिते वधणो वा ओ जीअं महबूब मुर्शिद करीम जे शहज़ादे नारो बुलंद कयो आहे हुसैनी सुस्त न थियणो चुस्त थियणो आहे उठो गैरतमंद मोमें हाणे अॻिते वधणो वा बस खत्म नबूवत ते और सिर घोरगी करणो वा तुझे इश्क में जीअणो वा तुझे इश्क में मरणो वा बस खत्म नबूवत ते और सिर घोरगी करणो वा मुझे आका जा मन करी दुख ख्वार का बहर है ओ मुझे साईं जा मन करे तो के ख्वार का बोहर है मुझे आका जा मन करे तो के ख्वार का बोहर है चयो मुर्शिद हुसैनणा हाणे कांटो फिरणो वा चयो सैयद हुसैनणा हाणे कांटो फिरणो वा बस खत्म नबूवत ते और सिर घोरगी करणो वा लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक बैत मत करे झूमे झूमे लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह सलमान संगत सारा घणो नारे रिसालत नारा नारे रिसालत ओ सलमान संगत सारा घणो नारे रिसालत नारा फातिह सदके दिल में बेड़ो हित हुत करणो वा फातिह सदके दिल में बेड़ो हित हुत करणो वा बस खत्म नबूवत ते और सिर घोरगी करणो वा आखिरी लफ्ज़ बैत मथे करे झूमी झूमी लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या माकंबर वाला साईं तू जो इसदायो वा बैत मथे खणी इकरार करणो बैत मथे खणी लाड़काने जी सरजमीन ते इहा दुआ बि आहे वाइदो बि इकरार आहे मां कंबर वाला साईं तुंहिंजो
तुंहिंजो ई सदायो वा मां कंबर वारा साईं तुंहिंजो ई सदायो वा ओ सुनो नाम सुनो चेहरो करो चैलेंज हक जी करे सुनो नाम सुनो चेहरो करो चैलेंज हक जी करे हिन सदीअ में दीन खातिर हिन सदीअ में दीन खातिर सब कुछ तो लुटायो बा मां कंबर वारा साईं तुंहिंजो ई सदायो बा हिन अखड़नि खे तो झगड़ो हिन अखड़नि खे तो झगड़ो तो नज़र न आयो बा मां कंबर वारा साईं तुंहिंजो ई सदायो तुझा आयो तुझे दर्जा वफादार थी रहंदासी आमीन साईं तुझा आयो तुझे दर्जा नौकर थी रहंदासी तुझा आयो तुझे दर्जा वफादार थी रहंदासी तो इश्क हकीकी जो तो इश्क हकीकी जो अड़ो जाम प्यारो बा मां कंबर वारा साईं तुंहिंजो ई सदायो आही होस ज़मा साईं तुंहिंजो शान निरालो बा आही होस ज़मा साईं तुंहिंजो शान निरालो बा तो जहिड़ो केरु थींदो तो जहिड़ो केरु थींदो तो जहिड़ो केरु थींदो तो सब खे मञायो बा मां कंबर वारा साईं तुंहिंजो ई सदायो ओ हुसैनी ददन थे बा निस्बत ही निरालिया ओ हुसैनी ददन थे बा निस्बत ही निरालिया मां हुसैनी आया रहंदुसी आमीन बई बैत वधगड़ी मां हुसैनी आया रहंदुसी इहो सब खे ॿुधायो बा मां कंबर वारा साईं आखिरी लफ्ज़ बई बैत वधगड़ी मां कंबर वारा साईं तुंहिंजो ई सदायो बा हिन अखड़नि खे तो झगड़ो को नज़र न आयो बा मां कंबर वारा साईं तुंहिंजो ई सदायो बा सुभान अल्लाह केड़ा सोहना लफ्ज़ चई जंहिंजी दिलि ठरी उहो हथ वसे खणी सुभान अल्लाह चए। उहो असहाबा किराम वारो इश्क उहा मोहबत कंबर वारे साईं हिन आशिकनि में विझी नथा ॻाल्हायो जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी दौर में अॼु बि हुज़ूर जो दौर आहे ये मदीने जा साईं सैयदना उमर फारूक तो चवे त हीअं गजा था अचूं ग़ुलामीअ में जॾहिं हिकिड़ो ॿारहाड़ी जो शख़्स पियो अचे महबूब जे चेहरे ते नज़र पियसि त ॾिसी थो चवे त ही केरु आहे अब तव्हांखे ख़बर नाहे त जाथो असांजो मुर्शिद रंगंदो हो दुनिया चवंदी हे केरु थो थिए जेके दिलि में थिए थी त उहो तो थोरो खुली ॻाल्हाए ॿिया न ॻाल्हायो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु साहबा किराम गॾु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में वञनि था पिया हुज़ूर जे चेहरे ते ॾिसी वदुहा जे चेहरे ते ॾिठईं वलेल जे ज़ुल्फ़नि ते ॾिठईं
माज़ागल बसर अखियुनि जो दीदार कई, नून वल कलम वात जो दीदार कई, यदुल्लाहि फौक़ ऐदीहिम हथनि जो दीदार कई। हुज़ूर जे चेहरे खे ॾिसी तो चवे त ही केरा? असहाबी जो जवाब ॿुधो, ही केरा? हज़रत उमर साईं फरमायो असांजो महबूब आ। सभु चो असांजो, खुली नथा ॻाल्हायो, खुली ॻाल्हायो, असांजो महबूब।